सिंधियुनि विरहाङे जे करे काफ़ी तकलीफ़ूं ॾिठियूं ऐं घणो ई कुझु सठो। पंहिंजी जन्मभूमि छॾे इन लाइ त हलिया आया हिते। अॼु तव्हां ॿुधंदा अखियुनि ॾिठो अहवाल डॉक्टर मुरलीधर जेठले खां, जेको उन वक़्तु 16-17 सालनि जो हो जॾहिं भारत जो विरहाङो थियो हो। हू कहिड़ियुनि कहिड़ियुनि तकलीफ़ुनि मां पार पहुची नेठि हिंदुस्तान वापसि आयो। अचो त ॿुधो दादा खां संदसि पाण सां घटियल इहो रोइदाद। मुंहिंजो जनम हैदराबाद सिंध में 7 नवंबर 1930 ते थियो ऐं मुल्क जो विरहाङो 15 अगस्त 1947 में थियो। उन वक़्तु मां नवल हीरानंद एकेडमी हैदराबाद सिंध में मैट्रिक क्लास में पढ़ंदो हुउसि। त उन पार्टीशन जे करे, पार्टीशन जेको मुल्क जो थियो उन जी सम्झो सुणस या उन जो ऐलान जनवरी 47 धारे ई थी चुको हो। छाकाणि त अंग्रेज़नि पंहिंजो नोटिफिकेशन कयो त 15 अगस्त ते असां हितां हलिया वेंदासीं ऐं मुल्क खे आज़ादु कंदासीं। पर उन सां गॾु हुननि इहो बि ऐलान कयो त हिंदुस्तान में जेके मुसलमाननि जे घणाईअ वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि खे असां जुदा करे ऐं पाकिस्तान नाले सां हिकु अलॻि मुल्क वजूद में आणींदासीं। त इहा ॻाल्हि जेका आहे सा सम्झो जनवरी फेबरवरी 47 में ई सम्झो ऐलान थी चुकी हुई। त उन वक़्तु मार्च या अप्रैल जा महीना आहिनि, असां क्लास में वेठा आहियूं। मां पंहिंजे मास्टर जीवतराम मसंद खां सुवालु कयो त साईं ही चवनि था त पाकिस्तान थींदो ऐं पाकिस्तान हिकु इस्लामी मुल्क थींदो, त उन हालति में असां उते हिंदू कीअं रहंदासीं, असांजी कहिड़ी हालति हूंदी? त जीवतराम मसंद उन में खिली जवाबु ॾिनो त सिंध में 11 सदियुनि खां वठी इस्लाम जी हुकूमत रही आहे, मुसलमाननि राज पे कयो आहे ऐं उन ज़माने में बि हिंदू सिंध में रहंदा हुआ। साॻी तरह असां हाणे बि सिंध में रहंदा ईंदासीं। वधि में वधि फ़र्क़ु इहो थींदो त हींअर जेका मोकल आर्तवार ॾींहुं थिए थी उहा बदिलाए जुमे ॾींहुं कंदा ऐं इन खां वधीक ॿियो कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। बाक़ी असां हिंदू त उते जीअं अॻे रहंदा आयासीं तीअं साॻिए नमूने में रहंदासीं। त इहा ॻाल्हि ॿुधी मुंहिंजो मासूम मन उनखे ॾाढी तसली थी ऐं सभु विद्यार्थी बि ॾाढो ख़ुशि थिया। हल भई आर्तवार बदिरां सम्झो जुमो मोकल आहे, ॿियो वधि में वधि कहिड़ो फ़र्क़ु आहे। पर इहा ॻाल्हि जेका आहे जंहिं आसान नमूने चई वई उन आसान नमूने इहा राज में तब्दीली न आई। छाकाणि त अप्रैल 47 खां वठी लॾ पलाण सम्झ शुरू थी वई। हेॾां पेशावर आहे, वेस्ट पंजाब रावलपिंडी सियालकोट मुल्तान जिते हिंदू थोराईअ में हुआ ऐं मुसलमान घणाईअ में हुआ, त उते जेको आहे हिंदुनि जी सम्झो मार काट शुरू थी वई, क़त्ले आम शुरू थी वियो। त उतां अप्रैल 47 खां वठी सम्झो हिंदू भॼणु लॻा ऐं उहे के बाए ट्रेन लाहौर खां सम्झो हेॾां आया हिते अमृतसर में ऐं के पैदल जेके आहिनि बॉर्डर क्रॉस करे हिंदुस्तान में अची रहिया हुआ। त इहा हालति जेका बणी त जीअं हू पंजाब में पहुता ते हिंदू, त पंजाब गवर्नमेंट उन वक़्तु फ़क़ति पंजाबियुनि खे उते रहणु ॾिनो, बाक़ी ॿिया जेके मुहाजिर हुआ जेके यूपीअ मां बिहार मां जेके रेल रस्ते पाकिस्तान वञी रहिया हुआ त उन्हनि खे हुननि पंजाब में रहणु न ॾिनो। उन्हनि सभिनी खे हू चवणु लॻा तव्हां सिंध में वञो। अहिड़ी तरह सिंध हिकिड़ो नंढो इलाइक़ो जेको आहे उते सम्झ एतिरा मुहाजिर मुसलमान इकट्ठा थी विया जो उहो सम्झ हिकिड़ो मेजॉरिटी उन्हनि जी थी वई। केतिरनि शहरनि में सिंधी हिंदू जेके आहिनि या सिंधी मुसलमान उहे थोराई में थी विया ऐं मुहाजिरनि जी घणाई हुई।
त उन वक़्तु इहा हालति ॾिसी जेके सिंधी हिंदू तिन ॾिठो त असां हिते जेको आहे सो हाणे घणो वक़्तु रही न सघंदासीं ऐं इन करे हितां जल्दी पंहिंजो निकिरणु घुरिजे। त उन वक़्तु जेके समर्थ माण्हू हुआ जीअं जे बी मंगाराम या ॿिया वॾा शाहूकार वग़ैरह 3 अप्रैल मई 47 में ई सम्झो पंहिंजो बंदोबस्तु करे भारत में कंहिं न कंहिं हंधि वरी नए सिर पंहिंजो पारूं खोरण जी कोशिशि कई। जीअं जे बी मंगाराम जेको आहे सो जून जुलाई धारे ई सखर मां बिस्कुटनि जो कारखानो खणाए ग्वालियर पहुची वियो। साॻी तरह ॿिया बि केतिरा सिंधी हिंदू उहे सम्झो अगस्त खां पहिरीं ई निकिरी विया। हाणे अहिड़ी हालति में सम्झो इहा ॿी हिकिड़ी मनोवृत्ति इहा हुई त उन वक़्तु जेके सिंधी हिंदू उतां निकिरी रहिया हुआ उन्हनि इहो त सम्झो त भई हीअ हिकु टेम्पररी फेज़ आहे, हिकु थोरे वक़्त लाइ आहे, असां 2-टे महीना भारत में रही वरी पंहिंजे साॻे सिंध मुल्क में अची वेंदासीं। इन भावना जे करे केतिरा माण्हू जेके सिंध मां निकिता थे उन्हनि सम्झो पंहिंजूं जॻहियूं बंदि करे ऐं पाड़ेसरी मुसलमाननि वग़ैरह खे या ॿियनि खे ॾिनियूं थे त तव्हां संभालिजो, असां वरी 5-6 महीने में वापसि सिंध में ईंदासीं। पर हालतूं जेके आहिनि से ईअं ख़राबु थियणु लॻियूं त जेके उतां लॾे रहिया हुआ उन्हनि पोइ महसूसु कयो त हाणे वापसि वञणु उते जेको आहे सो नामुमकिन आहे। अहिड़ी हालति में असांजे घर में बि सम्झो रोज़ु मीटिंगूं थींदियूं हुयूं, सभु मुंहिंजा चाचा वग़ैरह गॾिभा पाण में वेहंदा भई भारत में असां कहिड़े हंधि हलूं, किथे हली नए सिर ठाणो ठिकाणो कयूं। त उन वक़्तु असांजूं संस्कृत पाठशालाऊं हलंदियूं हुयूं हैदराबाद में, चंदी रामानी घिटीअ में सारस्वत ब्राह्मण पाठशाला हुई, साॻी तरह मियां फ़क़ीर पिर में भाई बंद संस्कृत पाठशाला हुई। त उन्हनि जा पंडित जेके आहिनि उहे असांखे सलाह ॾियणु लॻा त तव्हां असांजे शहर में या असांजे ॻोठ में हली रहो, उते बिल्कुलु सुख शांती आहे। त इन नमूने उहे मीटिंगूं जेके आहिनि से सम्झो महीनो ॿ ईअं हलियूं। इन विच में मुंहिंजा 2 चाचा उहे भारत में बाक़ाइदे केतिरा शहर ॾिसी आया भई किथे हली रहिजे। नेठि इहा हालति बणी जो असांजी जॉइंट फैमिली उन में जीअं जीअं थोरा थोरा करे भारत ॾांहुं रवाना थींदा विया। 5 ॼणा 10 ॼणा 15-20 ॼणा ईअं ग्रुप्स ठाहे असां सिंध मां निकिरणु लॻासीं। त उन वक़्तु मुंहिंजी मासी दुर्गा ऐं मासर मोतीराम त हाणे उहे एतिरो डिॼी विया जो हुननि चयो त भई असां हिते हाणे वधीक न रहंदासीं। ऐं मां उन वक़्तु 17 साल जो हुउसि त उन्हनि खे फ़क़ति हिकु धीअ हुई शांता। त उन्हनि चयो तूं असां सां गॾु हल ऐं असांखे मदद थींदी। त मां पंहिंजे मासर मोतीराम सां सम्झो सेप्टेंबर में ई सिंध हैदराबाद मां निकिरी असां जोधपुर पहुतासीं। ऐं जोधपुर असांजा मिट माइट लॻभॻि 30 खनि हुआ जेके हिकिड़ी हवेली ब्रह्मपुरीअ में असां मसवाड़ ते वरिती, उते सभु वञी पहुतासीं। उन खां पोइ वरी पुठियां असां बाक़ाइदे इन जांच में हूंदासीं भई ॿिया केरु केरु निकिरी रहिया आहिनि, कॾहिं अची रहिया आहिनि, उहो हाल अहिवाल मालूम कंदा हुआसीं। त उन खां पोइ नेठि नवंबर में वरी मुंहिंजो माता पिता ऐं मुंहिंजा भाउर भेनरूं वग़ैरह उहे ॿियनि फैमिलीज़ सां गॾु नवंबर में सम्झो उहे हैदराबाद सिंध मां निकिता आहिनि ऐं अची सोजत रोड पहुता आहिनि। त मूंखे चिठी लिखियऊं जोधपुर में भई असां सोजत पहुची विया आहियूं। त मां हुतां पंहिंजे मासर खां मोकिलाए मां बि सोजत रोड पहुतुसि। पर सोजत में हालति अहिड़ी खूह जो पाणी जंहिंमें जेको असांखे बाहि न पवे ऐं उते जा खाधा पीता बि जेके असांखे ठीकु न लॻा ऐं फ़क़ति माण्हू वञे ख़र्चु कंदो, जंहिंमें इनकम जो आमदनीअ जो को बि वसीलो उन शहर में न हो। त इन करे नेठि मुंहिंजो पिता अकेलो पहिरीं जाचणु निकितो, अजमेर वियो, जयपुर वियो। त उन खे किन असांजे यजमाननि सलाह ॾिनी
त तव्हां आबू रोड में हली रहो, उते के बि ब्राह्मण कोन्हनि ऐं उते सिंधी तमामु घणा कठा थी विया आहिनि ऐं तव्हांजो बि गुज़ारो सुठो थींदो ऐं सिंधियुनि खे बि पंहिंजो हिकिड़ो ब्राह्मण परिवार सम्झो मिली वेंदो। त इन करे असां महीने खनि खां पोइ सोजत मां लॾे वञी आबू रोड पहुतासीं। हाणे इहो सम्झो महीनो हो नवंबर जो, नवंबर 1947 ऐं उन खां पोइ आबू रोड में असां महीनो खनि रहियासीं। मां, मुंहिंजो पिता, असां रोज़ु स्टेशन ते वञी बीहंदा हुआसीं ऐं जेके पाकिस्तान खां जेके ट्रेनूं ईंदियूं हुयूं उहा ट्रेन हूंदी, उनजो नालो हो जोधपुर रेलवे, जंहिंखे राजा जी गाॾी ईअं बि चवंदा हुआ। त उहा जोधपुर रेलवे जेका आहे सा जेका आहे हिकिड़ी त जोधपुर वेंदी लाइन ऐं उन खां पोइ ॿी लाइन जेका आहे अहमदाबाद वेंदी। त जोधपुर वारी लाइन जेका आहे उहा मारवाड़ खां बदिलिजी वेंदी, बाक़ी अहमदाबाद वारी लाइन उहा आबू रोड खां हूंदी। त असां रोज़ु स्टेशन ते वञी उते जेके सिंध मां लॾे रहिया उन्हनि खां पुछंदा हुआसीं त भई सिंध में हालतूं कीअं आहिनि, उते हिंदुनि जी कहिड़ी हालत आहे, शांती आहे या दंगा फ़साद आहिनि। त हू चवंदा आहिनि बिल्कुलु ठीकु ठाकु आहे, कंहिं बि डप जो सुवालु कोन्हे, बाक़ी माण्हू घणे तइदाद में लॾे रहिया आहिनि। त इहा ॻाल्हि ॿुधी असांजा परिवार वारा सभु लॾे भारत में अची विया, के बड़ौदे, के जोधपुर, के जेके आहिनि बम्बई। त उन वक़्तु मूं पंहिंजे पिता खे चयो त भई मुंहिंजो असांजो वॾो चाचो जेको आहे वसंतराम, उहो अञा हैदराबाद सिंध में आहे। त उन खे ऐं मुंहिंजो सौटु जंहिंसां मुंहिंजो तमामु घणो प्रेम हो, उहो परिवार अञा हैदराबाद में आहे। मां वञा ऐं असांजे घर में अहिड़ा किताब वग़ैरह जेके आहिनि ऐं दवाऊं वग़ैरह आहिनि, आयुर्वेद जो कमु मुंहिंजा ॾाॾे खां वठी आयुर्वेद जो कमु हलंदो हो, त उहे मां खणी अचां। ईअं चई नेठि पंहिंजे पिता खे मञाए मां सम्झो डिसेंबर ॿियों हफ़्तो आहे डिसेंबर में, ऐं मां हुतां आबू रोड खां उन ट्रेन में चढ़ियो आहियां, वापसि हैदराबाद वियो आहियां। मूंखे पाण सां फ़क़ति हिकिड़ो नंढो थेलो हो कपिड़े जो, जंहिंमें 6-7 वॻा मूं खयां हा। उते हिकिड़े हंधि नंढी स्टेशन ते गाॾी जीअं बीठी आहे त ॾिठुमि त माण्हू परियां टैंकर्स बि लाइन ते बीठा हुआ पाणीअ जा, त डोड़ी उन मां पाणी भरणु लॻा बोतलुनि वग़ैरह में। मूं वटि त पीअण जे पाणीअ जी बोतल बि न हुई, इन करे मां हेठि लही तकिड़ो डोड़ियुसि, तमामु घणी उञ हुई। उहो पाणी जीअं पीअणु लॻुसि त पुठियां ॾिठुमि त गाॾी जेका आहे हलणु शुरू थी वई आहे। इहो ॾिसी यकदमि पाणी पीअणु अध में ई छॾे वापसि डोड़ियुसि, ऐं वापसि जॾहिं पहुतुसि त इहा ख़बर न पई त मां कहिड़े गाॾे में सवार हुउसि। त जेको गाॾो साम्हूं आयो उन में यकदमि उन डंडे खे झले पायदान ते मां चढ़ी ऐं गाॾी खे चंबड़ी पियुसि। त उते जेको आहे सो अंदरि घणा मुस्लमान वेठा, जिन मूंखे ॿाहिरि ईअं लटकंदो ॾिसी गाॾे ते चऊं हीअ अलाए छोकिरो केरु आहे ऐं भई हिंदू आहे या मुस्लमान आहे, हिनखे लाहियो हेठि, धिको ॾियोसि। अहिड़ी हालत में जेको आहे मां तमामु सम्झो मानसिक बल या चइजे त नर्वस थी वियुसि। त उन हालत में सम्झो गाॾे में अंदरि हिकिड़ो सुञातल वेठो हो असांजे पाड़े जो, नालो हुउसि ईसर। त उन मूंखे ॾिठईं त मां ॿाहिरि गाॾे ते लटकां पियो, त उन यकदमि चईं अरे मुरली तूं हिते कीअं आयो आहीं, ऐं मूं चवां त मां बि हैदराबाद थो वञा। त ईसर यकदमि उथी दर खोलियो आहे गाॾे जो ऐं मूंखे अंदरि कयो अथईं। अहिड़ी तरह उन हिकिड़े सुञातल माण्हूअ खे पाण सां गॾु ॾिसी मूंखे सम्झो हिकिड़ो साहु पियो। ऐं ईसर जॾहिं हैदराबाद मंझंदि जो 11 खनि गाॾी हैदराबाद पहुती आहे, त ईसर मूंखां अॻु ई तकिड़ो हलियो वियो ऐं घर वञी ॿुधाईं भई मूं सां गॾु गाॾीअ में मुरली बि हो। ऐं असांजे चाचे जे घर वारा सभु पाण वाइरा पिया थियनि भई अहिड़ियुनि हालतुनि में मुरली अकेलो कीअं आयो आहे। त उन खां पोइ मां जॾहिं पहुतुसि सभु पाण में मिली ॾाढा ख़ुशि थियासीं, ऐं मुंहिंजे चाचे चयो भई तूं कीअं हिते आयो आहीं।
त मूं चयो मूं पंहिंजे बाबा खे चयो त असांजा किताब विताब पिया आहिनि ऐं तव्हां वञा हुते आहियो, इन करे मां उहे किताब खणी हेॾां वापसि भारत अचां। त हलो चाचो वग़ैरह पोइ सभु पाण में गॾिजी ख़ुशि थियासीं। पर उन हालत में सम्झो रोज़ु मां ऐं मुंहिंजो सौटु पुरुषोत्तम असीं गॾिजी सॼे शहर जो दौरो सम्झो कंदा हुआसीं। जिते नंढे हूंदे असां घुमियासीं, रांदियूं कयूंसीं, पंहिंजा स्कूल उहे वञी ॾिठासीं। ऐं शाम जे वक़्तु उहा राजा जी गाॾी जेका हैदराबाद स्टेशन खां बारमेर क्रॉस करे, गडरा रोड क्रॉस करे भारत में वेंदी, त उहो रोज़ु शाम जो वञी उते ॾिसंदा हुआसीं त भई माण्हू कीअं लॾे रहिया आहिनि। ऐं उन वक़्तु इहो बि जाचोसीं पिए त कहिड़ो सामान खणी वञणु ॾियनि था, कहिड़ो नथा खणी वञणु ॾियनि। त हिकिड़े दफ़े असांखे अजबु लॻो त माण्हू जेके लोह जे बॉक्सिस में, पेतियुनि में जेके आहिनि कपिड़ा लटा वग़ैरह या ॿियो सामान खणी वञी रहिया हुआ, त उन्हनि खे पुलिस रोकियो त भई लोह जा ई बॉक्स जेके आहिनि हितां तव्हां न खणी वञी सघंदा, ऐं इन में जेको आहे सो पाकिस्तान मां लोह घटि थी वेंदो। अहिड़ी तरह पुलिस जी हिकिड़ी सम्झो मनोवृत्ति अहिड़ी बणिजी वई जो जीअं उन्हनि चाहियो त जेका शइ उन्हनि खे पसंदि हुई उहे तलाशी कंदे कढी ॾेई वरितऊं। त असांखे जॾहिं ख़बर पई त भई लोह जो पेतियूं उहे नथा खणी वञणु ॾियनि, ट्रंक्स, तॾहिं पोइ वीचार कयोसीं त हीअ किताब वग़ैरह जेके असां खणूं उहे काठ जे पेतियुनि में खणूं। उन लाइ मां ऐं मुंहिंजे सौटु गोबिंद 10 सम्झो हिकिड़ा वॾा काठ जा खोखा तयारु कराया, ऐं उन्हनि खोखनि में असां जेतिरा किताब, असांजे घर में किताब त सम्झ हिकिड़ा 10,000 खनि हुआ, त उन मां सिलेक्शन करे जेके तमामु कम जा किताब हुआ उहे पहिरीं असां जाचे धार कया। ऐं उहे किताब 10 ई खोखनि में 4 ई साइड्स खां भरियासीं। विच में खाल छॾे जेके असांजूं दवाऊं वग़ैरह हुयूं तमामु क़ीमती, बसमियूं, किश्ता, लोह सोन जा, चांदीअ जा, त उहे जेके दवाऊं घर में रखियल हुयूं उहे शीशूं कपिड़नि में वेड़े असां किताबनि जे विच में खाल में रखियूं। अहिड़ी तरह हिकु हिकु खोखे में सम्झो वज़न हिकिड़ो चइजे त 40-45 किलो हिकु खोखे जो वज़न। हाणे उहे खोखा जॾहिं ॿधे तयारु कयासीं, कूलियुनि खे चयोसीं त कूलियुनि चयो भई असां 10-10 रुपया हर खोखे जा वठंदासीं। ऐं उन वक़्तु सम्झो 10 रुपया मज़ूरी तमामु घणी हुई उन सस्ताई वारे ज़माने में, पर असांखे लाचार उहो मञिणो पियो। ऐं जीअं उहो खोखो खणी मथे ते रखनि त उन किताबनि जे वज़न करे खोखो तरो जेको आहे सो उन मां किलियूं पियूं हेठि निकिरनि, तरो हेठि निकिरणु लॻो। इहा हालत ॾिसी असां वाइरा थी वियासीं त हीअ खोखा त खणणु ॾुखिया थिया। पोइ वरी कूलियुनि सलाह ॾिनी त हिनखे चौधारी हर हिकु खोखे खे रसीअ सां ॿधूं। उहो रसियूं वठी आयासीं, रसियुनि सां हर हिकु खोखो चङी तरह मज़बूत करे ॿधोसीं। अहिड़ी तरह उहे खोखा तयारु करे असां उन हैदराबाद स्टेशन ते पहुता आहियूं, मां ऐं मुंहिंजो सौटु गोबिंदो। ऐं उते बाक़ाइदे लाइन जेका लॻल हुई जिते तलाशी पुलिस वठी रही हुई, ऐं उन वक़्तु जेके लॾे रहिया हुआ त उन्हनि लाइ सम्झो असांजा कांग्रेस लीडर उन्हनि परमिट सिस्टम शुरू कयो त भई अॼु हिकु गाॾीअ में मिसाल 1,500 या 2,000 माण्हू वधि में वधि वेही सघंदा। उन ख़्याल खां उन्हनि उहे परमिट इशू ते कयूं त 2,000 खां वधीक माण्हू गाॾीअ में न वेंदा। ऐं अहिड़ियूं गाॾियूं रोज़ु 2 या 3 हलंदियूं हुयूं। त उन में असां बि परमिट वठी सम्झो 2 परमिट्स वठी ऐं उहे 10 खोखा खणी लाइन में बीठा हुआसीं। त उन वक़्तु पुलिस इंस्पेक्टर जेको आहे उहो आयो, चईं हेतिरा ई खोखा छा था खणी वञो, हिननि में छा आहे? त असां चयो भई असांजी लाइब्रेरी आहे, उन असांजा हिंदुनि जा धर्मी किताब आहिनि, हिन में ॿियो कुझु कोन्हे।
हुन इंस्पेक्टर चई त खोखो खोले ॾेखार। त इन ते मूं रसियूं खोले हिकिड़ो खोखो बाक़ाइदे खोलियो ऐं किताब कढी तरे ताईं हुनखे ॾेखारियमि त बराबरि ॾिसो किताब आहिनि। हाणे उहो खोखो ॾिसी हल हुनखे तसली थी पुलिस वारे खे त हिननि जा ई किताब आहिनि, मज़हबी किताब आहिनि हिंदुनि जा, भली खणी वञनि। ऐं ॿियो हुन में तरीक़ो छा हो त उन वक़्तु जेके तलाशी थियल सामान हो उन जे मथां पुलिस चाक सां क्रॉस जी निशानी ते लॻाई, मंधीअरो ते लॻायो, त उन खोखे ते मंधीअरो हयईं ऐं पोइ चईं हल ॿिया खोखा न खोल भली। पर उन वक़्तु आंधी ऐं तूफ़ान एतिरो आयो हो जो पुलिस वारा उहे मंधीअरे जो निशान लॻाइण खां सवाइ उतां हलिया विया ऐं होॾां गाॾी छुटण में बाक़ी सम्झो 15-20 मिंट। त कुलियुनि चयो तव्हां अञा पुलिस वारे जो इंतज़ारु पिया कयो, भई हिन ते मंधीअरे जो निशान हणे होॾां गाॾी छुटेव थी। सो उन मज़दूरनि छा कयो, पाण ई चाकू खणी उन खोखनि जे मथां मंधीअरे जा निशान उन्हनि हणी छॾिया ऐं चयूं हाणे जल्दी हलो भॼो। 10 मज़दूर उहे 10 खोखा खणी ट्रेन वटि पहुता आहिनि ऐं ट्रेन में उहे दरनि वटि, गाॾे जे दरनि वटि खोखा रखंदा विया आहिनि। उन वक़्तु हालति ईअं हुई त हिकु हिकु गाॾे में माण्हू सम्झो पहिरीं सामान भरींदा हुआ, सामान बेंचनि जे हेठां बेंचनि जे विच में 4-5 फुट सामान भरिजी वञे ऐं उन खां पोइ सम्झो उन जे मथां दर में थोरी विछोटी छॾिबी जंहिंमां माण्हू टिपी अंदरि वञी सामान जे मथां वेहंदा, अहिड़ी हालति हुई। त इन नमूने असां बि उहे 10 खोखा उन में रखिया ऐं असां सामान जे मथां वेठा हुआसीं। त उते अचानक हिकिड़ा 2 पुलिस वारा से सम्झो परियां आया ऐं दौड़ी असांजे गाॾे वटि पहुता। यकदमि हुन पायदान ते चढ़ी बीठा ऐं हथो झले असांखे चऊं त भई तव्हां सॼो सामान हेठि लाहियो, इहे 2 खोखा हेठि लहंदा। त असां चयो छो, छाजे करे हेठि लाहियूं? त हुननि चयो हिननि जी तलाशी न थी आहे। हुननि शायदि जाचो पिए त भई पुलिस इंस्पेक्टर फ़क़ति हिकु खोखो ॾिठो आहे, बाक़ी ॿिया खोखा जेके आहिनि से त अञा जाचा कोन विया आहिनि। त उन ज़िद में हू चवनि त सभु खोखा हेठि लहंदा ऐं तव्हांखे असां अॻियां वञणु न ॾींदासीं। इन बहस मुबाहिसे में सम्झो रीर पीर हलंदी रही, 5-10 मिंट थिया, गाॾी वञे तेज़ रफ़्तार वठंदी ऐं पुलिस वारा चवनि हिते न लहंदा, तव्हांखे नेक्स्ट स्टेशन जेका आहे मीरपुर ख़ासि, उते तव्हांखे लाहे सॼो सामान चेक कंदासीं। हा नेठि पोइ ॿिया पैसेंजर जेके गॾु हुआ उन्हनि जे सलाह सां असां चयो भई हिननि हीअं टरंदा कोन, सो नेठि असां 100-100 रुपया हर हिकु 2 पुलिस वारनि खे ॾिना। जंहिंखां पोइ जेके आहिनि हुननि मञियो ऐं असांखे दुआऊं कंदा पंहिंजो हेठि लही विया त दीवान हाणे सुख सां तव्हां वञी भारत पहुचो। त इन नमूने असां उहो सफ़रु करे हेॾां गडरा रोड पार करे ऐं भारत जे हद में दाख़िलु थियासीं ऐं उन वक़्तु सभु माण्हू अहिड़ो ख़ुशि थिया जो प्रभात जो वक़्तु हो, अधु राति हुई, 12:30 लॻा। त उन वक़्तु जीअं भारत जे हद में ट्रेन पहुती त सभिनी भारत माता की जय, भारत माता की जय नारा हयां। हाणे जेके जोधपुर में वञण वारा हुआ से त उन ट्रेन में वेठा रहिया, पर असांखे वञिणो हो आबू रोड। त उहा मारवाड़ जंक्शन ते असांखे गाॾी बदिलाइणी हुई। त उहो राति जा 1-1:30 थियो आहे त मारवाड़ जंक्शन ते असां पहुता आहियूं। 10 खोखा मूं ऐं मुंहिंजे सौट लाथा आहिनि ऐं सुबुह जो 10:30 खनि सम्झो असां आबू रोड पहुता आहियूं। त इहो सफ़रु इन नमूने उते पूरो थियो।